साज़ आहियां, मोड़ जे मोड़े सघी, रोक जे रोके सघी। मुझा मान वारा भाइरो भेनरो, अवामी पौधे तहरीक जी क़यादत, साथी भाइरो, असांजो साथी सईद अहमद पंवर, अदा अनवर कांगड़ो साहब ऐं ॿिया सभु आयल असांजा साथी भाइरो भेनरूं, भाई बांधी जूं भेनरूं, मेहर जे आसपास जे ॻोठनि जूं भेनरूं, नंढड़ा ॿार, ओ पिचकड़ियूं नंढड़ियूं शेर पढ़। सभ खां पहिरियों आऊं मेहर जी अवामी पौधे तहरीक जी क़यादत ऐं उन्हनि महिनतकश कारकुननि अॻवाननि खे मुबारकबाद थी ॾियां ऐं दिलि सां शाबाश थी ॾियां जंहिं हेॾो मुनज़्ज़म डिसिप्लिन प्रोग्राम करे पंहिंजे अज़ीम इनक़लाबी अॻवान खे जे अंदाज़ सां राज अक़ीदत पेश कई आहे, सुख सलाम ॾिनो आहे। आऊं अवां सभिनी खे शाबाश ॾियां थी ऐं दिलि जे गहराई सां मुबारकबाद ॾियां थी। ॿियो आऊं भलीकार चवां थी ऐं पंहिंजे ख़ुशी जो दिलि सां इज़हार कयां थी असांजे ॿिनि भाइरनि सिकंदर बरोड़ी ऐं ॿियो शाइर असद राय। ऐं मूंखे अवां ॿिन्ही जो अवामी पौधे तहरीक में अचणु ॾाढो नेचुरल लॻो, जो अवां ॿिन्ही बाशऊर अंदाज़ सां सिंध जी सियासत खे, इल्म ऐं अदब खे, जेके नज़रिया आहिनि असांजा अॻवान आहिनि, उन्हनि सभिनी खे परोड़े परखे ॾिसी वासी उन खां पोइ पंहिंजे ज़मीर सां पंहिंजे शऊर जे आधार ते जेका अवामी पौधे तहरीक में शमूलियत कई आहे, हिन अवामी पौधे काफ़िले में तव्हांजो अचणु सचपच त हिकिड़ी नई सुबुह जो आगाज़ आहे। ऐं हे पाण जेके बि हिते ॻाल्हियूं कयूं, जेके मसइला पेश कया आहिनि, उन जो हल इहो ई आहे, नाइंसाफ़ी आहे, अणबराबरी आहे। उन ते जेके बि ॻाल्हियूं थियूं उन जे लाइ सभ खां पहिरीं ही दौर जेको इंटरनेशनल दौर आहे, सॼी दुनिया जो दौर आहे, कॉर्पोरेशन्स जो दौर आहे, उनखे सम्झण खां सवाइ पाण हिन खिते जी जैसी धरती वारा रहंदा, जैसी सिंधी सारा रहंदा, मौत लड़े तब मात न मनबी, चाहे धरती उथली पे पर रोशनकारी रात न मनबी, रोशनकारी रात न मनबी। शायरी कुर्सियों आराम ता कोनन यो मुखे एहसास है, वर्सी सां गॾु भत बिरयानी इन जो ज़िक्र थींदो आहे, मुखे एहसास है त वर्सी आहे त पोइ भत बि हूंदो, छो त वॾेरनि शयूं मिलाए मिक्स करे अहिड़ियूं करे छॾियूं आहिनि जो हिकिड़ी शइ जो नालो खणो त तसवुरु अचे त ॿी शइ ऑलरेडी जुड़ी वञे। त वर्सी आहे भत हूंदो, प्रोग्राम आहे त का न का ज़रूरु सहूलियत हूंदी, स्टेज हूंदी, वॾा वॾा फनकार हूंदा, वॾियूं वॾियूं शयूं हूंदियूं, पाण इहे नथा ॾेई सघूं। बोरियत आहियूं, असांजो नालो ई बोरियत आहे। ऐं सची ॻाल्हि हीअ आहे त ही बोरियत तहरीक आई सेठिया तहरीक जे ख़िलाफ़ हुई। तहरीकूं सेठियनि वटि हुजनि या बोरियतनि वटि हुजनि, इन जे करे असां तय कयो त बोरियतनि जी पंहिंजी पार्टी हुजणु खपे, कारकुननि जी पंहिंजी पार्टी हुजणु खपे, रुगो वॾेरनि भोतारनि जूं या उन्हनि जे भंगार ते, उन्हनि जे प्रोजेक्ट ते, उन्हनि जी स्कीम ते हलंदड़ न हुजनि। इएं बि न थिए त हिते रसूल बख़्त अली जे शहीद फाज़िल जा नारा हणी लही वरी कंहिं भोतार, कंहिं मिनिस्टर, कंहिं सेनेटर जो वरी भतरी ते पासे में गरम पई हुजे, वरी उते वरी वेही महिरबानी खां मुंहिंजे लाइ इहो ॿुधणु आहे, इहो हिन फिकर जे लाइ ॿुधणु आहे त असीं इन अंदाज़ सां हलो, असीं इहे नथा करे सघूं, इहो मुमकिन ई कोन्हे असीं इहा शइ करे सघूं। असीं इहा विन विन वारी पॉलिसी नथा हलाए सघूं जेका कॉर्पोरेशन हलाई। सिंध सरकार जी स्टेज ते बि ऐं वरी पीपल्स पार्टी खे ॻाल्हाए वरी मोटी अचूं ॾे हाल वाल कीअं
सुठो ॻाल्हाइनि न सुठो ॻाल्हाइनि पर आउं त थी त एटम नंबर वियुसि जे फिल्मुनि में एटम नंबर करे घुराईंदा आहिनि ईअं अध खां मथे कॉम्प्रेसर खे फ़क़ति पीपल्स पार्टी स्टेज ॾेई उन ते अची घुराए चयो तव्हां पंहिंजी ॿाड़ लाहियो बाक़ी जिदो जहदूं वञी धूड़ पाइनि नीलामियूं थींदियूं रहनि कुझु न थींदो छो त हिन साफ़ तकरीर कई न अवामी पोरियां तारीख़ में को बि लीडर कोने को बि अॻुवाण कोने पाण सभु कारकुन आहियूं ऐं ही कारकुननि जी पार्टी आहे सभु पलीअ साहब चयो असां तय कयो जॾहिं अवामी तारीख़ अलॻि थी हुई तॾहिं बि तय कयो त ही पार्टी कारकुननि जी हूंदी इहो किथे तय कोन थियो त ही पार्टी सेठियनि जी ही उहा ई तंज़ीम आहे जेका तंज़ीम अलॻि थी हिन फ़िक्र सां गॾु बीठी फलाणे जो खून हे फलाणे जो खून हे फलाणे जो ब्लड न फ़िक्र ऐं किरदार इहो मुमकिन ई कोन्हे त तव्हां ग़लति ॻाल्हि करे ऐं पोइ रसूल बख्श पलीरे जो फोटो खयो बीठा हुजो तव्हां रसूल बख्श पलीरे जे फोटो खे रुगो हिकिड़े हंधि कोन वेठो हूंदो घणनि इहो असांखे बि अहसासु आहे त तंज़ीमूं टुटनि थियूं पार्टियूं टुटनि थियूं ग्रुप थियनि था ग्रुप थियण जी बुनियादी ज़रूरत पैदा थिए ई तॾहिं थी जॾहिं तस्वीरूं विकामनि जॾहिं फोटू विकामनि जॾहिं नारा विकामनि जॾहिं नज़रिया विकामनि जॾहिं वातूं विकामनि त माण्हू अलॻि थी बीहे थो असां